अस्सलाम वालेकुम नाज़रीन, केटीकल टॉक में खुश आमदीद। नाज़रीन, जीअं असां पोएं हफ़्ते थ्रू आउट द यूनिवर्सिटी एजुकेशन ते ॻाल्हि कयूं पिया, उन ॻाल्हि में एतिरो हिकिड़ो एक्सटेंशन, एतिरो इंटेलिजेंस ऐं एतिरो हिकिड़ो असां हिकिड़ो डीप डिस्कशन हले पई, त असां चाहियूं पिया त हिन सॼी डिस्कशन खे असां वरी कंटिन्यू कयूं, एक्सटेंड कयूं ऐं असां हिन टॉपिक्स ते डिस्कस कयूं त जेका क्वालिटी ऑफ यूनिवर्सिटी एजुकेशन आहे उनजो बुनियादी मयार जीअं असां पोएं हफ़्ते बि डिस्कस कयोसीं पिए, ऐं उनखां अलावा जेको आहे यूनिवर्सिटी ऐं जेका इंडस्ट्री जेका पार्टनरशिप आहे, ख़ासि करके एकेडमी या इंडस्ट्री पार्टनरशिप आहे, उनजो ख़ासि करके गवर्नमेंट मेकिंग या पॉलिसी मेकिंग में कहिड़ो रोल आहे। ऐं उनखां अलावा जेको आहे उहो त जेको मतिलबु असां ॻाल्हि पिया कयूं त एंटरप्रेन्योरल स्किल्स जेके आहिनि यूनिवर्सिटीज़ में, जेके क्रिएटिव माइंड्स आहिनि उहे कीअं पैदा थियनि था, या पाकिस्तान में या ख़ासि करके सिंध में उन्हनि माइंड्स ते या ख़ासि करके कमु नथो पियो थिए, ऐं असां वटि जॉब सीकर्स पैदा था थियनि। वरी असां हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। सर, थैंक यू सो मच वंस अगेन फॉर जॉइनिंग अस। हिकिड़ो त प्रायोरिटी कान्हे, तरजीहात कोन्हे, तरजीहात ॿियूं आहिनि गवर्नमेंट लेवल ते, उन खां पोइ वरी हिकिड़ो ऑटोनॉमी जेका आहे उहा कंप्रोमाइज़ थी वई आहे यूनिवर्सिटीज़ जी। पर मेन जेको पाण सवेर ॻाल्हि कई त हिकिड़ो अलाइनमेंट जेका आहे उहो बि हिकिड़ो वैक्यूम आहे, त जेको एजुकेशन जो जेको सिलेबस आहे असां वटि थ्रू आउट द, जीअं तव्हां मतिलबु हायर एजुकेशन कमीशन नेशनल इदारो आहे, लेकिन अगरि असां प्राइमरी एजुकेशन जेको सिलेबस ॾिसूं था उहो बि अञा ताईं उहो नेशनल जेको पुराणो उन हिकिड़ो आहे, त उन जेको उनजे करे मूं तव्हां ॿुधायो हीउ जेको थ्रू आउट द प्रोविंसिस जेको क्वालिटी ऑफ एजुकेशन जेको फ़र्क़ु अचे थो, उहो इनजे करे नथो अचे त असां वटि जेका अलाइनमेंट आहे, जेका प्राइमरी एजुकेशन जी, उहा असांजे एडवांस एजुकेशन जे सिलेबस ताईं उहा हो न आहे, यूनिफाइड तसलसल बनाए। हा बिल्कुलु। त माना उन में कुझु छो त एक्सपर्ट्स चवणा त पोयां त तव्हां लोअर एजुकेशन कमीशन ठाहिणु घुरिजे जेका उहा सिलेबस खे माना अलाइन करे, इन जे बारे में छा ख़्यालु आहे तव्हांजो? उनजी त ॾिसो, असां वटि आहे कैरिकुलम ब्यूरो आहे सिंध में। कैरिकुलम ब्यूरो जेको आहे सो सिलेबस डिज़ाइन करण लाइ आहे, ऐं साॻी रीति फेडरल गवर्नमेंट में कैरिकुलम विंग आहे हिकिड़ी पूरी, उहा सूबनि खे एडवाइज़ कंदी हुई, अञा बि करे पई, उनजो रोल ख़तमु कोन थियो आहे, उहा एडवाइज़ कंदी हुई। मिसाल तौरु तव्हां समाजी अभ्यास पढ़ायो था 6 दर्जे में, त उन में कहिड़ा कहिड़ा टॉपिक हुअणु घुरिजनि। पोइ समाजी अभ्यास जी हिकिड़ी कमेटी सिंध में ठहंदी हुई, उहा समाजी अभ्यास जे एक्सपर्ट्स खां सबक या चैप्टर्स लिखाईंदी हुई, उहे हुनजो हिसो ठहंदा। हाणे हुते जेके वेठा आहिनि उन्हनि जे ज़हन में हितां जी सकाफ़त कान्हे, हितां जो माहौल कोन्हे, हितां जा हीरोज़ कोन्हनि, हितां जी मसइला कोन्हनि। हू हुते वेठा आहिनि इस्लामाबाद में, ऐं इस्लामाबाद में भई हू इस्लामाबाद उन तरीक़े सां सोचीनि था, ऐं उन जे पस मंज़र में हू सॼे पाकिस्तान खे ॾिसनि था। सवाल इहो थो पैदा थिए त जेके सिंध जा हीरोज़ हुआ, असीं उन्हनि खे पढ़ायूं कोन था, उहे असांजे निसाब में शामिल ई कोन था थियनि। जॾहिं उन्हनि खे चऊं था, उहे चवनि था न बसि हीउ जेको असां तव्हांखे जेका गाइडलाइन ॾिनी, उन गाइडलाइन ते ई तव्हांखे सबक लिखाइणा आहिनि। सिंध जो हिकिड़ो चीफ मिनिस्टर हो, उन सां हिकिड़े ॾींहुं वेठा हुआसीं असीं, त मूंखे चई त इहो तव्हां छा था पढ़ायो, तव्हांखे शर्म कोन थो अचे, तव्हां पढ़ायो छा था? मूं चयो साईं छा थियो? चई 6 दर्जे जे निसाब में तव्हां जेको आहे सो कुटुबी रिथाबंदी था पढ़ायो, ख़ानदानी मनसूबाबंदी त उहा प्लानिंग जी। हाणे फैमिली प्लानिंग तव्हां 6 दर्जे जी ॿारड़ीअ खे तव्हां फैमिली प्लानिंग था पढ़ायो। मूं चयो मां स्कूल में कोन पढ़ाईंदो आहियां, तंहिं करे मूं उहो सबक़ु कोन पढ़ियो। जी मूं पढ़ियो आहे, ऐं उहो ॾाढो मूंखे लॻो त एतिरी नंढड़नि ॿारनि खे इहा शइ न सेखारिजे। मूं चयो साईं, दुनिया जेकॾहिं तव्हां दुनिया जी ॻाल्हि कयो त पोइ दुनिया में त इहे शयूं ॿारनि इन उमिरि 6-7 दर्जे जी ॿारड़ी जेका बलूगत खे पहुचण वारी आहे, उते त उनखे इहे शयूं पढ़ायूं वञनि थियूं, उते उनखे इहे शयूं पढ़ायूं वञनि थियूं, ऐं उनखे इहो बि ॿुधायो थो वञे त को गैर माण्हू तुंहिंजे जिस्म जे फलाणे हिसे खे हथु न लाहे, उनखे तूं पंहिंजे वेझो अचणु न ॾे, पर साॻे वक़्तु उनखे असीं इहो पढ़ायूं था त इहो आहे छा, जिन्सियात छा आहे, इहा पढ़ायूं था। ऐं जॾहिं 18 सालनि जो ॿारु थिए थो त उते त उहो इंडिपेंडेंट थी थो वञे, त जे उनखे छोकिरीअ खे बॉयफ्रेंड कोन्हे ऐं छोकिरे खे गर्ल फ्रेंड कोन्हे, त उहे माइट उनखे एबनॉर्मल सम्झंदा आहिनि त हिन सां छा थियो इहो। मूं चयो साईं, दुनिया त हेॾे पई वञे,
पर असांजो छाकाणि त हिकिड़ो Cultural हिकिड़ो norms वारो मुख़्तलिफ़ setup अलॻि आहे, मज़हबी लिहाज़ खां वरी असां कंज़र्वेटिव आहियूं, त इहो सही ॻाल्हि आहे त न हुअणु घुरिजे, पर उनजो असांखे अभ्यास करणु घुरिजे। ऐं असांखे पंहिंजा जेके कैरिकुलम जा असांजा एक्सपर्ट्स आहिनि, जेके अहिड़ा सबक़ डिज़ाइन कनि था, उन्हनि खे तयारु कनि था, उन्हनि खे तव्हां घुरायो कंहिं कैरिकुलम विंग खे घुरायो, उनजे डायरेक्टर खे घुरायो, एक्सपर्ट्स खे घुरायो, उन्हनि सां तव्हां वेही ॻाल्हायो। चई मुंहिंजो कमु आहे छा? पुछो जे तव्हांजो कमु न आहे त पोइ तव्हां छॾे ॾियो, पोइ इहो छो था चओ त तव्हां छा था अच्छा, मिसाल आइडियल सिलेबस तव्हांजे, मिसाल जीअं असां साइंस जी ॻाल्हि था कयूं त साइंस में त ख़ासि करके जेको सिलेबस आहे, पहिरियों तव्हां असांखे थोरो हिस्ट्री ॿुधायो त इन हिसाब सां जेको असांजो पुराणो जेको रोल ऑफ टेक्स्ट बुक बोर्ड्स वारो जेको हिकिड़ो आहे, हुन में पुराणे टाइम में छा मयार हुयो ऐं हाणे छा आहे, ऐं ॿियो वरी जेको सिलेबस ख़ासि करके साइंस जो आहे, उहो त माना उहो आहे माना यूनिवर्सल आहे, माना ग्लोबल सिलेबस आहे, उन में त तक़रीबन थ्रू आउट न हुजणु घुरिजे। जेको कुझु ख़ासि जीअं सब्जेक्ट्स आहिनि, जीअं ख़ासि करके साइंस आहे, साइकोलॉजी मतिलबु आहे, या बुनियादी तौर ते जेको हेठां खां अपग्रेड थिए थो, या ह्यूमैनिटीज़ आहे, सोशल साइंसिस आहिनि, अहिड़ा अहिड़ा बुनियादी जेके कॉमन सब्जेक्ट्स आहिनि, उन्हनि जे सिलेबस असांखे मतिलबु प्रॉपर। साईं, हाणे मां तव्हांखे ॿुधायां, अर्ज़ु इहो त मां जेको पढ़ी आयो आहियां, मां पढ़ियो उन वक़्तु प्राइमरी 4 दर्जा हुई, हींअर प्राइमरी 5 दर्जा आहे। प्राइमरी स्कूल हूंदो ऐं हाई स्कूल हूंदो, सेकेंडरी स्कूल कोन हूंदो, हाई स्कूल हूंदो जिथे 7 दर्जा पढ़िबा हुआ, ऐं उते मैट्रिक जो इम्तिहान उन वक़्तु ताईं अञा बोर्ड कोन ठहिया हुआ। बोर्ड ठहिया आहिनि 1961 में, पहिरीं कराची ऐं हैदराबाद में एजुकेशन बोर्ड ठहिया, जेके इम्तिहान वठंदा 9 खां 12 ताईं जो। पहिरीं उन्हनि 9 जो वरितो, पोइ वरी 10 जो वरितो। त 4थे दर्जे ताईं त असां अंग्रेज़ी पढ़ी कान हुई, सिंधी मीडियम स्कूल में पढ़ंदो हुउसि, सिंधी मीडियम में ई सभु सब्जेक्ट पढ़ियमि। जॾहिं फस्ट स्टैंडर्ड में आयुसि त असांखे अंग्रेज़ी पढ़ाइणु शुरू कयूं। अंग्रेज़ीअ जो जेको उहो किताबु हो ऐं अंग्रेज़ीअ जो जेको असांजो उस्तादु हो, उहो क्लास में रुॻो अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो हो ऐं असांखे मजबूर कंदो हो त असीं जेका बि जेतिरी बि ॻाल्हाए सघूं था, असीं क्लास में अंग्रेज़ी ॻाल्हायूं। उन जे ॿिए साल ई ही सिस्टम बदिलजी वियो, प्राइमरी 5 दर्जा थी वियो, सेकेंडरी 5 दर्जा थी वियो, ऐं अॻे मैट्रिक 11 सालनि में थींदी, हाणे मैट्रिक 10 सालनि में थी थिए। ऐं जेको अंग्रेज़ी जो किताबु आहे, असां जेको अंग्रेज़ी जो किताबु पढ़ियो, उहो ब्रिटिश पीरियड जो किताबु हो, ऐं उन दौरु ब्रिटिश पीरियड में बि जेको किताबु पढ़ायो वेंदो, उहो ई किताबु असां पढ़ायो, ऐं उनजो जेको मयार हो उन किताब जो। उन खां पोइ जॾहिं ॿिए साल में आयासीं 6, छाकाणि त 5 प्राइमरी में हलियो वियो, असां 6 दर्जे में आयासीं, त उहो सेकेंडरी जो पहिरियों साल हो। ऐं अंग्रेज़ी जो जेको असां किताबु पढ़ियो, मिस्टर जमील एंड मिसिस जमील, ऐं अली ऐं नसीमा वारो किताबु पढ़ियो असां। ऐं पोइ उनजो असांखे खिल ईंदी हुई, छाकाणि हू जेको असां किताबु पढ़ी आयासीं, असां मैट्रिक ताईं बि पहुतासीं त उन लेवल जो किताबु असां कोन पढ़ियो। मतलब अहिड़े लेवल जो हिकिड़ो हा, छाकाणि त जेके उन ज़माने में वेस्ट पाकिस्तान हो, त वेस्ट पाकिस्तान टेक्स्ट बुक बोर्ड जेके किताब डिज़ाइन कराया, उन्हनि जी लेवल, मां अंग्रेज़ी जी ॻाल्हि कयां, उन्हनि जी लेवल उन्हनि काफ़ी हेठि करे छॾी। नतीजे में ॿार में उहा अहलियत, सलाहियत, क़ाबिलियत अंग्रेज़ी जे हिसाब सां कोन रही। हाणे वरी असीं जॾहिं वञूं था स्कूलनि या यूनिवर्सिटियुनि या कॉलेजनि में, त स्कूल में उस्ताद पढ़ाए थो, दिस इज़ ही इज़ अली, ही अली अथव, ही मिस्टर जमील आहे, ही अंग्रेज़ी सां, अंग्रेज़ी सिंधीअ में थो पढ़ाए, या उर्दू मीडियम स्कूल में उस्ताद अंग्रेज़ी उर्दूअ में थो पढ़ाए। त जॾहिं तव्हां हुनखे अंग्रेज़ी सिंधीअ में उर्दू में पढ़ाईंदव, त तव्हां हुनखे फिज़िक्स केमिस्ट्री त उर्दू ऐं सिंधीअ में था पढ़ायो पिया। उहो किथे उन लेवल खे पहुचंदो? उहो चार्ल्स लॉ ऐं बॉयल्स खे जॾहिं पढ़ंदो केमिस्ट्रीअ में, त उहो छा पढ़ंदो जेकॾहिं तव्हां हुनखे सिंधीअ में सम्झाईंदव। पर जेकॾहिं तव्हां हुनखे अंग्रेज़ीअ में पढ़ायो ऐं उनखे मजबूर कयो त उहो पढ़े ऐं सम्झे, ऐं तव्हां में बि एतिरी अहलियत, क़ाबिलियत, सलाहियत हुजे जो तव्हां हुनखे पढ़ायो, त उहो ॿारु हेठां जॾहिं ॿारु वधी ईंदो, बहितर ॿारु। पुराणे टाइम में मयार छा हूंदो? सिलेबस जेको डिज़ाइन थींदो हो, त जीअं तव्हां ॿुधायो वेस्ट पाकिस्तान ऐं ईस्ट पाकिस्तान खां पोइ जेको प्रोविंशियल टेक्स्ट बुक्स बोर्ड ठहिया, उन्हनि में मयार छा हूंदो सिलेबस? उहो
प्रोविंशियल टेक्स्ट बुक बोर्ड्स त ठहिया, उन्हनि जा कम उहो किताब छपाइणो हो न। टेक्स्ट बुक बोर्ड जो कमु त किताब छपाइण आहे, उनजो कोन्हे। Syllabus design बि। कैरिकुलम curriculum आहे जेको, जंहिंजो हैदराबाद में जंहिंजे लतीफ़ाबाद में ऑफिस आहे, या त अॻु में जॾहिं वेस्ट पाकिस्तान हो तॾहिं बि हिते हुई ऐं फेडरल गवर्नमेंट खां असांखे निसाब मुरतिब थी मिलंदा हुआ, पर हिननि इहे फंक्शनल इदारा हुआ पर फंक्शनल कोन हुआ, ऐं अॼु ॾींहं ताईं फंक्शनल कोन थी सघिया आहिनि। हाणे 18वीं तरमीम खां पोइ त हिननि खे पंहिंजा निसाब मुरतिब करणु घुरिजनि। 2 साल अॻु मूं पढ़ियो हो सरदार शाह साहिबु जॾहिं एजुकेशन जो मिनिस्टर हो त हुन ऐलान कयो त असीं हाणे पंहिंजा निसाब मुरतिब कराए रहिया आहियूं, पर अञा ताईं उहे मार्केट में कोन पब्लिक कोन थिया, मार्केट में कोन अची सघिया आहिनि। थी सघे थो डिज़ाइन थींदा हुजनि, पर अञा ताईं मार्केट में उहे किताब कोन आया आहिनि। ऐं वरी ॿियो जेको ज़ुल्म असां सां थिए थो त असीं चऊं था त असीं सही तालीम मुफ़्त में था ॾियूं, सरकारी स्कूलनि में ॿार खे फ़ी बि ॾियणी न आहे, किताब बि ॾींदासूं। असांखे ख़बर आहे त 1 अप्रैल खां नओं तालीमी साल शुरू थींदो, असांखे 15 मार्च ताईं ॿारनि खे किताब ॾेई छॾणु घुरिजनि। हिन साल जेको 1 अप्रैल ते सेशन शुरू थियणो हो, उहो 1 अगस्त खां शुरू थियो आहे। सिर्फ़ लेट जे करे किताबनि जे छपाई में इहो वॾो मसइलो थियो हिन में सॼो। अञा ताईं मसइलो आहे जो 1 अगस्त ते बि किताब छपजी कोन सघिया ऐं ॿारनि खे कोन मिली सघिया, ऐं कई स्कूलनि में किताब सितंबर अक्टूबर ताईं, हाणे जे अप्रैल खां अक्टूबर ताईं ॿार वटि किताब ई कोन्हे त हुनखे तव्हां छा पढ़ाईंदव, कीअं पढ़ाईंदव, छो पढ़ाईंदव? त इहो या त सरकार इहा ज़िमेदारी न खणे त असां किताब ॿारनि खे मुफ़्त में ॾींदासूं, असां फ़ी कोन था वठूं, ठीकु आहे फ़ी नथा वठो, सुठी ॻाल्हि आहे, ग़रीब जो ॿारु सवलाई सां पढ़ी सघंदो, पर किताब ॾियण जो जॾहिं ज़िमो खणो था त तव्हांखे ख़बर कोन्हे त किताब केतिरे अरसे में था छपजनि, कीअं था छपजनि। ऐं पब्लिशर एसोसिएशन आहे हिते हिकिड़ी सिंध में, प्रिंटर्स ऐं पब्लिशर एसोसिएशन आहे, उहा टेक्स्ट बुक बोर्ड ते एतिरी हावी आहे जो उहा तय कंदी आहे त हीअ किताब सलीम मेमन छपाईंदो, हीअ किताब जेको आहे सो फलाणो इदारो छपाईंदो, हीअ किताब फलाणो इदारो छपाईंदो। टेक्स्ट बुक बोर्ड खे कहिड़ी दिलचस्पी आहे? इहा दिलचस्पी आहे त असांखे हिन मां कमीशन केतिरी मिलंदी, इहो ई मामिलो ऐं करोड़े रुपया टेक्स्ट बुक बोर्ड करोड़े रुपया कमीशन वठे थो किताबनि जी छपाईअ जा। कमीशन जे मद में अॻे त इहो हूंदो हो त पेपर बि टेक्स्ट बुक बोर्ड ख़रीद कंदो ऐं पब्लिशर्स खे ॾींदो हो, पब्लिशर प्रिंट करे प्रिंटिंग चार्जिस वठंदा। पोइ उहो वक़्तु अचे वियो जो पेपर जी क़ीमत वधंदी वई, डॉलर जेको आहे 300 खे वञी पहुतो आहे। हाणे जेको पेपर 10 रुपयनि जो मिलंदो उहो पेपर 30 रुपयनि जो थो मिले। सरकार खे फंड्स वधाइणा था पवनि, उहे फंड्स वधाइनि कोन था, नतीजे में जेको आहे सो कमु डिले थी थो वञे। ॿार खे किताब कोन हूंदो त ॿार किथां पढ़ंदो? अच्छा, माना इहो ई वॾो सबबु आहे। वरी असां चऊं था न जेको उहो आहे हीजमनी आहे जेका कमीशन माफ़िया जी ऐं सॼनि जी, इहा सॼी हर इदारे जे जेको घुमी फिरी अचूं था न त दिस इज़ काइंड ऑफ द मेन जेको फॉल्ट आहे उहो उते ई अचे थो, माना तव्हांजी जेका कमीशन माफ़िया वारो सिलसिलो आहे। असां अॻे वधूं था हाणे, पाण जीअं पॉइंट्स में ॻाल्हि कई त इंडस्ट्रियल एकेडमिक जेके सेटअप्स आहिनि, कोलैबोरेशन आहे पूरा, अञा ॿाहिरियूं मुंहिंजो तव्हांखे ॿुधायो सवेर त दुनिया हींअर नौकिरी पेशा अफ़राद पैदा कान पई करे, दुनिया हींअर नवां स्टार्टअप्स ऐं नया क्रिएटिव जेके आइडियाज़ माना यूनिवर्सिटीज़ कमु थियूं कनि, ऐं उन मां एंटरप्रेन्योर जेको यूथ निकिरे थी उन मां उहे अॻिते पंहिंजे न उन्हनि स्टार्टअप्स ते कमु, दुनिया हींअर जॉब्स खां वधीक स्टार्टअप्स जी ॻाल्हि थी करे यूनिवर्सिटीज़ में। त असां वटि उहो ई साॻियो जेको क्वालिटी खे खणी हलमियो आयासीं, असां वटि अञा ताईं ॻाल्हि ई कान्हे। असांजो ॿारु जेको आहे सिर्फ़ु नौकिरीअ खां अलावा ॿी ॻाल्हि ई नथो करे। न, मसइलो इहो आहे त असांजे यूनिवर्सिटियुनि में उहो कॉन्सेप्ट ई कोन्हे। असां वटि कंहिं ज़माने में असां कराची यूनिवर्सिटी जी ॻाल्हि थो कयां, कराची यूनिवर्सिटी मां सम्झां थो त मुल्क जी वाहिद यूनिवर्सिटी आहे जंहिंमें 19 रिसर्च इंस्टीट्यूट्स आहिनि, जिन मां 3-4 इंटरनेशनल लेवल जा आहिनि।
ICCBS आहे, ICCC हा, आहे, ERIC आहे, पंजवानी पंजवानी इंस्टीट्यूट आहे, PCM, हा। त इहे इंस्टीट्यूट्स इंटरनेशनल लेवल जा आहिनि ऐं इंटरनेशनल कोलेबोरेशन सां पिया हलनि। इन्हनि खे दुनिया इन्हनि इदारनि खे फंडिंग करे थी ऐं दुनिया इन्हनि इदारनि खे असाइनमेंट्स ॾिए थी। पर लोकली जॾहिं इन्हनि जी बाक़ी इदारनि जी असीं ॻाल्हि ॾिसूं था, असां वटि HEJ वग़ैरह त पोइ उभरिया। असां वटि पहिरियों जेको इदारो हो उहो अप्लाइड इकनॉमिक रिसर्च सेंटर, ERIC जेको मूं तव्हां ॿुधायो, जी हा, ERIC, हा। अप्लाइड इकनॉमिक रिसर्च सेंटर जेको आहे उहो कंसल्टेंसी जो कमु कंदो हो ऐं पाकिस्तान जा जेके वॾा वॾा इदारा सरकारी ऐं गैर सरकारी उन्हनि जी जेको आहे कंसल्टेशन कंदो। ऐं उन ज़माने में, ऐं अर्ली 80s जी ॻाल्हि थो कयां, उन ज़माने में करोड़े रुपया कमाईंदो हो डॉक्टर एहसान रशीद कंसल्टेंसी पे। मसलन KPT जा कंसल्टेंट अप्लाइड इकनॉमिक रिसर्च सेंटर वारा हुआ। ट्रेड जी जेका मिनिस्ट्री हुई, जेका सॼी दुनिया में ट्रेड कंदी हुई, उन जो कंसल्टेंट जेको आहे सो अप्लाइड इकनॉमिक रिसर्च स्टैटिस्टिक्स बायोस मतलब जेके डिपार्टमेंट जो ब्यूरो जो मुंहिंजे ख्याल में को उन्हनि जो स्टैटिस्टिकल जेके इंस्टीट्यूशंस आहिनि हिते, माना, हा, त ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स, इहे सभु कम जेके आहिनि से अप्लाइड इकनॉमिक रिसर्च सेंटर कंदी हुई ऐं उनखे करोड़ो रुपया उहा यूनिवर्सिटी खे कमाए ॾींदी हुई। पर हाणे सूरत हाल इहा आहे जो सिंध में DNA टेस्ट करण लाइ को इदारो कोन्हे। DNA टेस्ट लाइ लाहौर या इस्लामाबाद सैंपल्स मोकिलिया वेंदा आहिनि, पोइ तव्हां रिज़ल्ट। हिते कराची में बि आहे ICCBS वारो जेको फॉरेंसिक। कराची हाणे कराची में, हिते कराची में KIPG हिकिड़ो इदारो आहे असांजो, डॉक्टर अब्दुल कदीर खान इंस्टीट्यूट ऑफ बायोटेक्नोलॉजी एंड जेनेटिक इंजीनियरिंग, उन्हनि वटि इहा सहूलियत आहे। पर उहे उनखे उन ते कमु कोन था कनि, छाकाणि त जॾहिं हुननि कमु करणु शुरू कयो, हाणे हिकिड़ो ASI बचे बीठो रहे, उहो प्रोफेसर खे क्या हुआ जी आपने अभी तक नहीं करके दिया। हाणे हुनखे ख़बर कोन्हे त हीअ कीअं ग्रेड जो प्रोफेसर, इहो हिन जी हैसियत छा आहे। उहो पुलिस वारो पंहिंजी पुलिस वारी अचे हुननि ॾेखारींदो, हुननि चयो भई असां इहो कमु कोन्हे कयो। ऐं फॉरेंसिक लैब त हुई हिते फंक्शनल असां वटि हिते कराची यूनिवर्सिटी में। फॉरेंसिक लैब बि असां वटि फंक्शनल कोन हुई। असां वटि ही जेको जहाज़ जो हादसो थियो, मॉडल कॉलोनी में जेको जहाज़ किरी पियो, जंहिंमें काफ़ी माण्हू मरी विया, फ़क़ति 2 माण्हू हुन में बचिया, बाक़ी माण्हू सभु मरी विया, त उन्हनि जी DNA कराइण लाइ एतिरनि बॉडीज़ खे लाहौर या इस्लामाबाद शिफ्ट करणु हिकिड़ो ॾुखियो कमु हो। त पोइ हुननि चयो त ठीकु आहे, असीं HEJ खे पैसा था ॾियूं। HEJ खे करोड़े रुपया ॾिना विया। HEJ पंहिंजूं लैब सेट कयूं ऐं उन्हनि में उन्हनि DNA टेस्ट कया। काफ़ी वक़्तु लॻो, हुन 1-1.5 महीनो लॻो। त उहे जेके DNA टेस्ट थिया, उन्हनि मां कुझु ग़लति थिया, मिससैम्पलिंग थी, उन मां कुझु ग़लति थिया। ऐं ग़लति थिया त HEJ जी जेका साख हुई उहा बि मुतासिर थी, ऐं DNA जी जेका लैब हुई उन जी साख बि मुतासिर थी, ऐं माण्हुनि जो एतबार खॼी वियो। त सिंध सरकार तड़ तकड़ में उन्हनि खे पैसा त ॾिना, पर हुननि खे बि घुरिबो हो त हू उनखे सही तरीक़े सां उन लैब खे सेट करण लाइ ऐं आलमी उसूलनि मूजिबि, आलमी तरीक़ेकार मुताबिक़ उनखे जेकॾहिं कनि हा, भली 2 महीना ॿिया बि लॻी वञनि हा, त उहा उन इदारे जी बि साख क़ाइमु थिए हा ऐं सिंध में बि DNA जा टेस्ट थियनि हा। पर उहा लैब हूंदे बि करोड़ो रुपया ख़र्चु करे HEJ में लैब ठाहिण खां पोइ बि हींअर बि जेको आहे DNA जे टेस्ट लाइ सैंपल्स इस्लामाबाद या लाहौर मोकिलिया था वञनि। त इहा वरी बदकिस्मती आहे त असां वटि हेतिरा तहक़ीक़ी इदारा आहिनि, तंहिंजे बावजूदि असां इहो हिकिड़ो मामूली DNA जो कमु नथा करे सघूं। त जिथे जिथे ज़रूरत आहे, मिसाल तौरु असां वटि हिकिड़ो इंस्टीट्यूट आहे फूड साइंस टेक्नोलॉजी जो। हाणे फूड साइंस टेक्नोलॉजी जो जेको फूड डिपार्टमेंट आहे गवर्नमेंट ऑफ सिंध जो, हाणे इहो खीर चकासींदो थो वधे, कंहिंजा खीर हारे थो छॾे, पोइ कंहिंखां रिश्वत थो वठे, कंहिंखां कीअं थो करे। हिते त हर खुराक, खाध खुराक जी जेका शइ ठहे थी उन ते चेक बैलेंस हुअणु घुरिजे। ऐं यूनिवर्सिटी जहिड़नि इदारनि खे इहा ज़िमेदारी ॾिजे त उहे पंहिंजा एक्सपर्ट्स उते मोकिलींदा आहियूं। मिसाल तौरु मां नालो कंहिंजो कोन, थोरा मिठाई कराचीअ में मिठाइनि जा जेके दुकान आहिनि
उहे हिकिड़ी साइट में हिकिड़ी वॾी फैक्ट्री आहे जेका मिठाइयूं ठाहे थी ऐं उन्हनि मिठाई जे दुकाननि खे सप्लाई थी करे। हाणे उते जेको खीर सप्लाई थो थिए उहो खीर गडाप जे हिकिड़े डेयरी फार्म मिल्क प्लांट मां सप्लाई थो थिए ऐं उते जेको आहे सो 25% असुल खीर हूंदो आहे, बाक़ी 75% हुन में ॿी मिलावट था कनि। हाणे उहो उन मिठाई वारे खे खीर सप्लाई थो करे। फैक्ट्री आहे, तमामु वॾी फैक्ट्री आहे ऐं उहा कराची जे घटि में घटि 50 जेके वॾा दुकान आहिनि उन्हनि खे मिठाइयूं स्वीट्स जेके आहिनि सप्लाई करे थी। सप्लाई था कनि ऐं असां सभई मिठाई जे शौक़ीन उहे मिठाइयूं खायूं पिया। उहो ज़हरीली मिठाई था असीं खाऊं जंहिंमें 75% जेको आहे सो केमिकल मिलियल आहे। त उहो केमिकल वारो खीर जेको आहे उहो हाणे कराची यूनिवर्सिटी जो जेकॾहिं फूड साइंस ऐं टेक्नोलॉजी जे डिपार्टमेंट खे इहो कमु असाइन कयो वञे ऐं इहे चेक कंदा हुआ त न ॾिसंदा हुआ त न रेगुलर चेक हुजे त असां घणनि ई बीमारियुनि खां हिन शहर जा रहवासी बची सघनि था, घणनि ई मामलनि खां हिन बची सघनि था। त इहे अहिड़े क़िस्म जूं असां वटि फैसिलिटीज़ आहिनि, पर उन्हनि फैसिलिटीज़ खे असांजा उस्ताद बि उन लाइ तयारु कोन्हनि। साईं केरु वञी साइट में वञे ऐं ॾिसी अचे पोइ असांखे पैसा छा मिलंदा? उन ते अमल जो सबबु छा आहे? माना अच्छा ॿी ॻाल्हि असां ख़ासि जॾहिं असां कराची जी सिर्फ़ु ॻाल्हि न कयूं, सिंध में बि अंदरि माना अहिड़ो को ख़ासि को हाईली इंस्पायरिंग जेको इंस्टीट्यूट असां माना IBA सखर या सम हाउ इट्स गेटिंग मोर एंड मोर एडवांस एंड डेवलपिंग, बट माना बाक़ी जेको ॿियो ओड़ो असां रीजन छा आहे सर? माना लाड़काना सॼो रीजन पियो आहे, शहदाद कोट वारो सॼो पासो आहे। ॻाल्हि इहा आहे त IBA सखर खे ठाहिण वारा IBA कराची आहे। IBA कराची अमेरिकन्स हिते अचे ठाही हुई। लाहौर में लाहौर यूनिवर्सिटी ऑफ मैनेजमेंट साइंसिस अंग्रेज़नि अचे ठाही हुई। अब्दुल रज़ाक दाऊद दुनिया मां माहिर वठी आयो ऐं उन्हनि माहिरनि अची उहे ठाही। हिते बि जेको आहे सो अमेरिकन्स आया, अमेरिकन्स कराची यूनिवर्सिटी में ठाही। 4 साल हुननि पहिरियों बैच कढियो, तॾहिं BBA 3 years प्रोग्राम हो ऐं MBA 1 year प्रोग्राम हो। 4 साल हुननि हिते रही माण्हू तयारु कया ऐं डॉक्टर अहमद मुख़्तार पोइ जॾहिं विया त डॉक्टर अहमद मुख़्तार उहो बॉन मां PhD हो ऐं हार्वर्ड मां PhD हो। जॾहिं IBA सखर ठही त असांजा IBA पहिरीं एफिलिएट थियो IBA सखर कराची ऐं उन सां एफिलिएट थियो। 2 साल उन्हनि जा इम्तिहान असां वरिता ऐं पढ़ाइण बि IBA कराची जा उस्ताद IBA सखर पढ़ाइण वेंदा हुआ। पोइ जॾहिं निसार सिद्दीकी साहिबु आयो त उहो बोल्ड क़िस्म जो एजुकेशनिस्ट कोन हो निसार सिद्दीकी साहिबु, पर ब्यूरोक्रेट हो ऐं ॾाढो सुठो मुंतज़िम हो। हुन जेको आहे सोचियो त न भई 2 साल तव्हां इम्तिहान वरितो, हाणे असीं पाण ई इन क़ाबिल थी विया आहियूं जो असीं इम्तिहान वठंदासूं। त हुन पोइ माण्हू मोकिलिया ॿाहिरि, विया माण्हू 12 PhDयूं करे आया। जेतर असांजा माण्हू ॿाहिरि न वेंदा, उतां जो एक्सपोजर उन्हनि खे कोन मिलंदो, त उहो एक्सपोजर हिते जेतर ट्रांसफर न थींदो तेतर असांजी हालति इहा ई रहंदी ऐं असां कंहिं बि तरीक़े पर ॿाहिरि जा जेके अचनि था उते त उहे त वरी उते उन यूनिवर्सिटी सियासत जो हिसो थी था वञनि। उते जेके असांजो ॿाहिरियूं माण्हू बचे थो त उहो हर को कोन थो थिए, थियनि था पर हर को कोन थो थिए। पर सियासत करे, पर जेको कुझु पढ़ाए थो उनजे पढ़ाईअ में ऐं मुंहिंजे पढ़ाईअ में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु हुजे थो। मां जेको पढ़ायां थो ऐं हू जेको पढ़ाइनि था उन में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे, छाकाणि हुन सिखियो आहे उते वञी। मां त हिते सिखियो आहे न, जेको कुझु सिखियो आहे उहो ई मां मुंतक़िल कयां थो पंहिंजे ॿारनि खे। हू जेको सिखी आयो आहे उहो मुंतक़िल करे थो पंहिंजे ॿारनि खे। त ऐं ॿियो जेको वॾी ॻाल्हि इहा आहे त हितां मिसाल तौरु परवेज़ मुशर्रफ ऐं शौकत अज़ीज़ जे ज़माने में डॉक्टर अताउर रहमान खे ॾिनऊं ग्रांट्स मिलियूं वॾियूं। माना न डॉक्टर ग्रांट्स त हुनखे मिलंदियूं रहंदियूं। अॻे त उहो HEJ जो हूंदो हो, इन करे हुनखे ग्रांट्स मिलंदियूं, पर हुनखे मिनिस्ट्री एडवाइज़र फॉर साइंस ऐं टेक्नोलॉजी कयूं मिनिस्टर जी कैपेसिटी में। हुन शौकत अज़ीज़ खे इहो एडवाइज़ कयो त असां 5000 माण्हू मोकिलियूं ॿाहिरि जेके वञी PhD करे अचनि, ऐं ॿियो इहो तजवीज़ कई त असां ॿाहिरीं दुनिया मां प्रोफेसरनि खे घुरायूं, उहे हिते अचनि, कुझु अरसे लाइ हिते रहनि
तव्हां ॾिसो त सिंध जे सभिनी रुगो सिंध न सॼे पाकिस्तान में फॉरेन फैकल्टी हॉस्टल्स ठहियल आहिनि। हा हा फॉरेन फैकल्टी फॉरेन फैकल्टी हॉस्टल छाजे लाइ ठही? इन लाइ ठही त ॿाहिरां प्रोफेसर ईंदा, उहे हिते अचे रहंदा, कंहिं हिकिड़ो सेमेस्टर पढ़ायो, कंहिं 2 सेमेस्टर पढ़ायो, वरी उहो आयो, वरी ॿियो आयो, वरी टियों आयो। एक्सचेंज प्रोग्राम से हूंदा। हा त इहो ठहियो पर उन ते अमल कोन थियो। 5000 माण्हू जेके PhD करणु ॿाहिरि विया, त 5000 माण्हू PhD करे मोटंदा त असां वटि तमामु घणी सगारे क़िस्म जी फैकल्टी ठही पवंदी। उन्हनि 5000 मां 2500 माण्हू त करे ई कोन सघिया। सिफारिशी माण्हू विया, उहे करे कोन सघिया। जिन 2500 कई उन्हनि मां अध खां वधीक जेको आहे सो उते ई रहिजी विया, कोन मोटिया। हालांकि हिते उहो बॉन्ड भरे विया त जिन न मोटंदव त तव्हांखे जेका स्कॉलरशिप ॾिनी थी वञे, पघार ॾिनी थी वञे, तव्हां असांखे मोटाए ॾींदव। कोन ॾिनऊं। को 1000 खनि माण्हू मोटिया, 1000 खनि माण्हू मोटिया ऐं मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में। पर उन्हनि में सिंध जा माण्हू जेके आहे एकड़ ॿेकड़ माण्हू आहे, बाक़ी सभु जेको आहे सो पंजाब जा ऐं सरहद सूबे जा माण्हू आहे। त मूं तव्हांखे पहिरीं चयो त जॾहिं पाकिस्तान ठहियो त सिंध जी तालीम मयारी तालीम लेखी वेंदी हुई। हींअर तव्हां ॾिसो ग़ुलाम इसाक़ खान इंस्टीट्यूट आहे KPK में, केॾे हाई कैलिबर जो आहे। तव्हां IBA कराची ऐं IBA सखर जी ॻाल्हि था कयो, पर तव्हां साॻे वक़्तु लाहौर यूनिवर्सिटी ऑफ मैनेजमेंट साइंस खे बि ॾिसो, तव्हां हुनखे बि ॾिसो। त इवन पंजाब यूनिवर्सिटीअ खे तव्हां ॾिसो, पंजाब यूनिवर्सिटी, क़ाइद आज़म यूनिवर्सिटी खे ॾिसो तव्हां। कंहिं ज़माने में कराची यूनिवर्सिटी ऐं सिंध यूनिवर्सिटी उन मयार जूं हूंदियूं। हाणे जॾहिं रैंकिंग थी अचे त असांजूं यूनिवर्सिटियूं किथे थियूं बीहनि, सिंध जूं ऐं पंजाब जूं ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जूं यूनिवर्सिटियूं रैंकिंग में किथे थियूं बीहनि। उन्हनि जी फैकल्टी ॾिसो, असांजी फैकल्टी ॾिसो, हुननि जूं फैसिलिटीज़ ॾिसो, असांजूं फैसिलिटीज़ ॾिसो, ऐं हुननि जे गवर्नमेंट जी दिलचस्पी तव्हां ॾिसो। शहबाज शरीफ़ हींअर न, शहबाज शरीफ़ हिन खां अॻु में जॾहिं टेन्योर में हुन चयो त भई गवर्नर जेको आहे सो चांसलर कोन थींदो, मां चांसलर थींदुसि। ऐं हुन यूनिवर्सिटियुनि खे वसायो ऐं उन्हनि लाइ कमु कयो। साॻी रीति सरहद सूबे, हाणे सरहद सूबे में तव्हां चओ था सिंध में यूनिवर्सिटियूं वधीक आहिनि न, सिंध में यूनिवर्सिटियूं वधीक कोन्हनि। नसीर साहिब त कंपेरिजन कई आहे पंजाब ऐं सिंध जी, पर नसीर साहिब जेकॾहिं सिंध ऐं KPK जी करे वधीक पर यूनिवर्सिटियूं त आहिनि। मिसाल तौरु हर डिस्ट्रिक्ट में हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे, हर डिस्ट्रिक्ट में, मर्दान में, चारसदा में, हर यूनिवर्सिटियूं आहिनि। स्टूडेंट्स कोन्हनि, फैकल्टी आहे। मिसाल तौरु चारसदा में क्रिमिनोलॉजी जो डिपार्टमेंट आहे, 4 टीचर रखियल आहिनि। उन क्रिमिनोलॉजी डिपार्टमेंट में हिन साल का दाख़िला कान थी आहे। त उते वधीक उहे बि सियासी बुनियादनि ते ठाहियूं। मां त चवां थो त 8 यूनिवर्सिटियूं हुजनि, 10 यूनिवर्सिटियूं हुजनि, पर उहे अहिड़ियूं सगारियूं यूनिवर्सिटियूं हुजनि जो उते असांजे ॿारनि खे अहिड़ी तालीम मिले जो असांजा ॿार इंटरनेशनल लेवल ते ऐं नेशनल लेवल ते कॉम्पीट करे सघनि। असांजा ॿार किथां था कॉम्पीट करे सघनि? तव्हां CSS जा रिज़ल्ट खणी ॾिसो त असांजा केतिरा ॿार वेहनि था ऐं केतिरा ॿार कामयाबु थियनि था। पंजाब ऐं सरहद मां केतिरा ॿार वेहनि था ऐं केतिरा ॿार कामयाबु थियनि था। लेवल जो वॾो फ़र्क़ु आहे। फरहाल सर, थैंक यू सो मच फॉर योर टाइम, वॾी महिरबानी। इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो, नए हफ़्ते के नए टॉपिक सां मिलबो। तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।